भाॼीअ में कमाल पटे या तेज़ पतो माण्हू पासे ते करे छॾींदा आहिनि, पर तेज़ पतो पंहिंजो पाण में वॾा फ़ाइदा रखे थो। तेज़ पते में विटामिन ई, विटामिन सी, विटामिन B6, कैल्शियम, आयरन ऐं मैग्नीज़ खां सवाइ कापर, राइबोफ्लून, ज़िंक ऐं मैग्नीशियम बि हूंदो आहे। ख़ुश्क हवा में अक्सर माण्हुनि खे खंघि या सीउ थी पवंदो आहे, जंहिंमें तेज़ पते जो नंढड़ो टुकड़ो चॿाड़े खाइण सां आराम मिले थो, जॾहिं त हिन खे दालचीनी ऐं माखी सां मिलाए चांहि ठाहे पीअण सां खंघि बि छॾे वञे थी। इन खां सवाइ हिन खे आम चांहि में बि पी सघिजे थो। जंहिं घर में मच्छर हुजनि उते तेज़ पतो साड़े कमरे में रखी छॾियो, मच्छर भॼी वेंदा आहिनि ऐं दूंहें सां साह ॿुसाइजण वारी बीमारीअ में वरतल माण्हुनि खे फ़ाइदो थींदो आहे, छो त ही साह जी नालीअ खे खोले थो, जंहिंसां पुरसुकून निंड बि अचे थी। जोड़नि जे सूर लाइ 250 ग्राम ज़ैतून जो तेल ऐं उन में 30 ग्राम तेज़ पतो हथ सां टोड़े विझो ऐं हिक शीशे में बंदि करे कंहिं ऊंदाही जाइ ते रखी छॾियो। शीशो 2 हफ़्तनि ताईं बंदि रखो, पोइ अव्हांजो तेल तयारु थी वेंदो। इन सां जिस्म ते मसाज करण सां जिस्म जे सूर मां बि छुटकारो मिली वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk